ॿुधाए त दरिया ख़ान किथे मिलंदो? दरिया ख़ान जो माण्हू आई न, ॿुधाए। मूंखे कसम ॾे हाजी शरीफ़, मूंखे केतिरा साल थी विया आहिनि, मां दरिया ख़ान खे छॾे ॾिनो आहे। मौत जे भउ खां कसम न खण, सही सही ॿुधाए, न त तुंहिंजो साह कढण में मूंखे देरि कान लॻंदी। हाजी शरीफ़, मूंखे छॾ, मां ॿुधाए थो। ॿुधाए। हाणे मां दरिया ख़ान खे ॿुधाईंदुसि त मां केतिरो शरीफ़ आहियां। तेरा पुट बहादुर खे ॻोल्हियां, कोन दरिया ख़ान खे मार, को मुंहिंजे लाइ मसइलो ई कोन्हे। दरिया ख़ान, हाशिम ख़ान, तव्हां ॿई ॼणा वेठा आहियो। मां चाहियां थो त मीरा ऐं शाहज़ेब जी शादीअ जी तारीख़ तइ करे छॾियो। असां मीरा खे ॾेई छॾियो, तव्हां वॾा आहियो, जेका वणेव तारीख़ रखी छॾियो। हाशिम, तूं छा थो चईं? बबल साईं, तव्हां ॿई वॾा वेठा आहियो, जेका तारीख़ तव्हांखे वणे सां रखो। मुराद घर वारनि सां ॻाल्हायो आहे, सलाह वञी हिन ॻाल्हि ते पहुती आहे त शादी ॻोठ में कंदासीं सादगीअ सां, ऐं वलीमो कराची में कंदासीं, छो त शाहज़ेब जे मथे दोस्ती बि आहे ऐं मुंहिंजी बि घणी उथ वेह आहे। ठीकु आहे बबल साईं, असांखे मंज़ूर आहे। त पोइ ईंदड़ महीने जी 5 तारीख़ ठीकु आहे? सरदार साईं, असांखे त को बि एतिराज़ न आहे, पर तव्हांजा ॿार बच्चा न ईंदा? पलिया ख़ान, हिते बदबनी लॻी पई आहे, मां नथो चाहियां त मुंहिंजा ॿार हिते अचनि। ऐं हा, शादी हिते ई कंदासीं, सादगीअ सां कंदासीं, बाक़ी वलीमो कराची में धूमधाम सां कंदासीं। ठीकु आहे बाबा। पलिया ख़ान, ॾाज ॾावण जी ॻाल्हि न आहे, मां चाहियां थो सभु कुझु मां पाण कयां। बाबा साईं, जेको असांखां न्याणी लाइ पुॼंदो सो कंदासीं। त पोइ 5 तारीख़ पकी आहे न? रेस दरिया ख़ान, अवां मञो तोड़े न मञो, पर मूं वॾी महिनत कई आहे। स्कूल वारे केस मां अवां जो नालो ख़ारिज कराए छॾियो आहे। सूबेदार साहब, तव्हांजी वॾी वॾी महिरबानी जो तव्हां असां सां सचाई कई। जेको असां ते इहो गंदो इल्ज़ाम थपियल हो, घटि में घटि उहो त ख़तमु थियो। रेस, हाणे अवां बि सचाई कयो। चवंदा आहिनि त सकड़ी दुआ पिट बराबर, वधीक हाणे अवां जी मर्ज़ी आहे। ठीकु आहे, ठीकु आहे, मां मुंशीअ खे चवां थो त तव्हांखे चेक ॾेई छॾींदो। हाणे मां हलां थो हवेलीअ में, तव्हां बहादुर ख़ान सां बि कचहरी कयो। ठीकु आहे रेस, तव्हां भली आराम कयो, मां मुंशी सां मिली पोइ वञां। ठीकु आहे। रेस बहादुर ख़ान, हाणे मूंखे इजाज़त ॾियो, मां वञां। दस सूबेदार, मुंशी खे हिते ई घुरे वे मूंखे सभु 4 पुछा ॻाल्हाए। जी रेस बहादुर ख़ान, हुकुम कयो। सूबेदार सुखिया, सेंट्रल जेल में का ॼाण सुञाण अथई? हुकुम कर रेस, जेलर पंहिंजो पग मटी यार आहे। सूबेदार सुखिया, 25 साल अॻु मुंहिंजी माउ जो क़त्ल थियो, जंहिंजे खून जो इल्ज़ाम मुंहिंजे मामे ते लॻो, ऐं मामा खे जनम टीप लॻी वई। ऐं हाणे ख़बर पई अथमि त मामा आज़ाद थियो आहे, पर किथे आहे का ख़बर न। तूं बस इहो कमु कर त मूंखे मामा तलाश कर। रेस बहादुर ख़ान, इहो त मसइलो ई न आहे। तव्हां ॿुधायो त तव्हांजे मामा साईं जो नालो छा आहे? बाबा चए थो त मुंहिंजे अमड़ जे क़त्ल में मुंहिंजा 2 मामा शामिल हुआ, हाजी सदाकत अली ऐं हाजी शरीफ़।
मामा सदाकत अली त उन्हनि ई ॾींहनि में पुलिस मुक़ाबले में मारिजी वियो। बाक़ी रहियो हाजी शरीफ़, उनखे सज़ा मिली वई। हाणे मूंखे हाजी शरीफ़ जी तलाश आहे। बहादुर खान, अव्हां जो मामो त अव्हां खे मिली वेंदो, पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो, हुन जेको ॾोह कयो आहे उन जी सज़ा हू काटे चुको आहे। हाणे हुनखे मारणु इहो सुठो न थींदो। सुबेर साहब, मां मामा खे छो मारींदुसि? मां त सिर्फ़ इहो ॼाणणु चाहियां थो त अमर खे कंहिं क़तल कयो ऐं छो क़तल। रईस बहादुर खान, इहा ख़बर त सदर थाणे ताईं पइजी वई। जेकॾहिं 25 साल पुराणो रिकॉर्ड मिली थो वञे त पोइ तव्हांजो मसइलो त हिते ई हल थी वेंदो। सुबेर, जेकॾहिं तो मुंहिंजो इहो कमु कयो त जेतिरी रक़म मुंशी तोखे ॾींदो एतिरी रक़म मां बि तोखे ॾींदुसि। ठीकु आहे रईस बहादुर खान, मुंहिंजो नालो आहे सूबेदार सुखियो, पर आहियां ॾाढो ॾुखियो। पर केक खे तयारु रखिजो। ठीकु आहे सूबेदार। हाणे अजय, मूं ऐं आशिम मीरा जी शादी जी तारीख़ पक्की करे छॾी आहे। ईंदड़ महीने जी 25 तारीख़ निकाह आहे। मां त चवां थी अॼु शादी थिए, सुभाणे ॿियो ॾींहुं न थिए। सरदार वारा जेकॾहिं असांजा माइट थी वेंदा न, पोइ असांजी विले थी वेंदी। अजय, जी ससी किथे आहे? उनखे बि त हिन ॻाल्हि जी ख़बर पवे न। अदा पलिया, तूं फिक्र ई न कर, सम्झ त सॼे राज खे ख़बर पइजी वई। ससुई अंदर वेठी आहे, मां ॿुधायांसि थी। जॾहिं न करे त करे छा। मीरा जी, मुंहिंजो ख़्यालु आहे त दिलावर खे बि परचाए वठी अचो। जेकॾहिं दिलावर शादीअ में न हूंदो, माण्हू अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा। न बाबा, दिलावर खे परचाइण जी का बि ज़रूरत न आहे। जेको माण्हुनि खे चवणो हुयो सो माण्हुनि चई छॾियो। हाणे कंहिंजी ज़ुबान खे एतिरी जुरत न आहे जो मीरा जे लाइ हिकिड़ो लफ़्ज़ बि चई सघनि, छो त मीरा हाणे सरदार शाह ज़मान जी थियण वारी नुंहुं आहे। पर धीअ, पोइ बि दिलावर असांखे पंहिंजो आहे। न बाबा, दिलावर खे दावत ॾियण जी का बि ज़रूरत न आहे। बुरी ख़बर आहे। बुरी ख़बर कहिड़ी? बगन ख़ैर त आहे न? दिलावर साईं, शाहज़ेब जी शादी जी तारीख़ रखजी वई आहे। छा मीरा ऐं शाहज़ेब जी तारीख़ रखजी वई? हा दिलावर साईं, ईंदड़ महीने जे 25 तारीख़ ते हुननि जो निकाह आहे। ईंदड़ महीने जे 25 तारीख़ ते हुननि जो निकाह आहे। बगन यार, इहा त ख़ुशीअ जी ख़बर आहे। मीरा त पंहिंजे घर तड़वारी थी वेंदी। मीरा खे त शाहज़ेब जहिड़ो माण्हू मिलियो आहे। उनखे हुनजी ज़िंदगी जो हम सफ़र मिलियो आहे। पर दिलावर साईं, तव्हांजे लाइ त इहा बुरी ख़बर आहे। न बगन, मुंहिंजे लाइ त इहा ख़ुशीअ जी ख़बर आहे। दिलावर साईं, मीरा जी शादी तव्हां सां थी वञे हा त। न बगन, न मूं वटि छा आहे? न घर, न धड़, न रिश्तो, न दौलत, न मिट, न माइट। जंगली जानवर खे न बगन। दिलावर साईं, ही अॼुकल्ह जो दौर कुर्बानी ॾियण जो न आहे।
रत ॾियण वारा मजनू हाणे न आहिनि रहिया। अॼुकल्ह त हर मजनू कुटी खाइण वारो आहे। बगन मां कुर्बानी नथो ॾियां, इहो सच आहे त मां मीरा जे लाइक़ न आहियां। मां पंहिंजे हिननि हथनि सां मीरा ऐं शाहज़ेब जे रिश्ते जी मिठाई विराई हुई। मां हिन रिश्ते मां ॾाढो ख़ुशि आहियां। मीरा शाहज़ेब खे क़बूल कयो। इहो मीरा जो हक़ आहे बगन, हक़ आहे। यार मूं यारी मलाई आहे छो त मां यारीअ जो पक्को आहियां। मां दिलावर आहियां, दिलावर, कच्चे जो दिलावर। साईं जी जी हा अचा। तो आप पीने वाली फकीरणी आई ना? हाँ रे सर, बसना जड़ी कचे तड़ी पके मोचा फकीर फिरता था वतन क्या। तू तो शाहजमान जे गोठे जी आई ना? रे सर, फकीरन जाते हा घर के हा खाती, ताथे पकी ताथे खाधी। इथे वनी झूपड़ा अॼा से, उहो ही असांजो गोठ। हुआ भी चवंदा आहिनि त बसना जड़ी कचे तड़ी पके मोचा फकीर फिरता वतन क्या। का करामत भी अथई या वती दी मड़ई माण्हुनि खे ठगींदी? अरे सर, कॾहिं कॾहिं त डॉक्टरनि जूं दवाऊं बि असुर नाहिनि ॾेखारी। आखिर त सभु कर्म रब जा रहिस। जे उहो राज़ी आहे त हर कमु आसान थी थो वञे पियो। 80% मरीज़ ठीक थी था वञनि पिया, बाक़ी 20% जो अलाह आहे। भला मुंहिंजो किताब कढ। अरे सर, ओ बीठे हंधि त किताब न पढ़ी सघिबो न। लेकिन वेहंदसि काथे तॾहिं त हिसाब किताब कंदसि। वे हिते हा जुड़ियो ख़ुशी अखियूं बंदि करे पंहिंजो मक़सद दिलि में करे हिते आङुर। हा अबा नालो छा अथई? बहादुर खान। हा अबा इहो वलदियत छा अथव? दरिया खान। अबा माउ जो नालो चवंदा आहिनि। हा हा ठीकु आहे ठीकु आहे। अबा पीउ जो दादलो, पर तुंहिंजे मन में हिकिड़ी हुरखुर आहे त मूंसां पीउ प्यार कोन थो करे पियो। अबा दुनिया दौलत जाम लताड़े थो हले, बाक़ी प्यार जे लाइ सिके। ये रस्मी जुमला आहिनि माई। मूंखे इहो ॿुधाए त अम्मा जो कातिल थी वियो? कातिल? अबा इहो त तव्हांजे भाउ जे किताब पढ़ण खां पोइ बि ख़बर कोन पवंदी। अब बाक़ी इशारा मिलनि, उहे सम्झूं के सम्झनि। ठीकु आहे, पोइ खणी इशारा ई ॿुधा। अबा हींअर ख़बर कोन पवंदी, छो त महीने जी पछाड़ी सां पछाड़ीअ जे तारीख़ुनि में न माहियो पीहो सूमर हुजे पोइ सॼो हिसाब सही निकिरंदो। सो साए सूमर ते मां इहो हिसाब करे ॾींदीमांइ। पोइ मां हाणे हलां। ठीकु आहे ठीकु आहे, वञ। ये कॾहिं बि कोन थींदो। ईअं थियण बि न घुर्जे। बेगा मां शाहज़ेब जी शादी मीरा सां कॾहिं बि कोन थियण ॾींदमि।
छो त जेकॾहिं शाहज़ेब जी शादी मीरा सां थी वई त मिल्कियत जो वॾो हिसो मीरा जो थी वेंदो। शाहज़ेब हिते ई रही पवंदो ऐं जेकॾहिं शाहज़ेब हिते रही पियो त पोइ सरदारे जी पग मूंखे कॾहिं बि न मिलंदी बेगा। मां बि इहा शादी कॾहिं बि थियण कोन ॾींदुसि, छो त शादी उन सां कबी आहे जंहिंसां मोहबत हुजे। मतिलब जी यारी त थी सघे थी, पर मतिलब जी शादी नथी थी सघे। बेगा वञी शाहज़ेब खे चओ त हितां हलियो वञे, न त समझई कोन समझई। समझी वियुसि रेस, मां वञी थो शाहज़ेब खे चवां त किथे ते हंधि जीत गाए। अॼु अचे मामो बंकुर कदो मां हिक कहाणी ईंदड़ महीने जी 5 तारीख़ ते या शाहज़ेब ज़िंदा रहंदो या वरी मीरा। अदाश में छा तोखे असलम जो रत में बुॾल लाश विसरी वियो आहे? असलम जो कातिल पधरो आहे। दरिया खान ही असलम खे क़त्ल करायो आहे। जांच कमेटी जो इंतजार न कर हाशिम। दरिया खान जांच कमेटी में पंहिंजो नालो कढाए वियो आहे। चमू तूं छा थो समझी? त मां पंहिंजे जिगर जे टुकड़े असलम जो मौत विसारे छॾियो आहे? न, दरिया खान खे असलम जे हिक हिक रत जे फुड़े जो हिसाब ॾियणो पवंदो। पर मूंखे हिक ॻाल्हि सम्झ में नथी अचे त उन जे एवज़ मां दरिया खान खे कहिड़ी सज़ा ॾियां, छो त अहिड़े कमीने लाइ मौत जी सज़ा मूंखे सफ़ा नंढड़ी थी लॻे। असलम जे रत में दरिया खान जा हथ रंगियल आहिनि। जिते नाइंसाफ़ी हुजे उते फ़ैसिला कंदड़ ज़ुल्म जा पोइ लॻ हूंदा आहिनि। दरिया खान वटां ज़िंदगीअ में कंहिंखे कॾहिं इंसाफ़ न आहे मिलियो ऐं अहिड़े माण्हूअ खे मरण ई घुर्जे। उफट मारे छॾ दरिया खान खे हाशिम, उफट मारे छॾ। मां हुन दरिया खान जे ज़ुल्म जे तख़्त खे ऊंधो करे छॾींदुसि। दरिया खान खे तड़पाए तड़पाए मारींदुसि। अॼु खां पोइ दरिया खान जे ख़ात्मे जी गणप उबती शुरू थींदी। हाशिम पाण खे अकेलो न सम्झ। इन नेक कम में मां तोसां गॾु आहियां। इन्हनि ज़ालिमनि सां गॾिजी मूं वॾा ज़ुल्म कया ऐं मां उन्हनि ज़ुल्मनि जो कुफ़ारो अदा करणु थो चाहियां। न शमू न, दरिया खान मुंहिंजे पुट जो कातिल आहे। जेसि ताईं हुनखे मां पंहिंजे हथनि सां न मारींदुसि तेसि ताईं मूंखे सुकून न मिलंदो। तंहिं करे हुन सां मां अकेलो विढ़ंदुसि। हाशिम तुंहिंजी मर्ज़ी। जॾहिं बि हक़ कंदे त सॾ में सॾु ॾींदो साईं। छो त मुड़ुस त फॾो न त गप जो गुॾो। चंडन जी